हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अल्लाह पाक आहे, पर हिन कूड़ी दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह खे औलाद थींदो कोन हो, जंहिं लाइ औलाद लाइ उन बादशाह 7 शादियूं कयूं। नेठि पोइ ज़ालमा हिन खे हिकिड़ी न्याणी जाई। न्याणी जाई, बादशाह ख़ुदा जा लख लख शुक्राना कया, ॾाढा ख़ैर ख़ैरातूं कयूं। शहज़ादी अॼु नंढी सुभाणे वॾी, नेठि अची जवान थी। हिकिड़े राति शहज़ादी पंहिंजी 7 माड़ ते वेठी कुदरत जा लका ॾिठा त ओचितो आसमान में शुआ ऐं चमका ॾिसण में आयुसि। शहज़ादी ॾाढी हैरान थी वई, परेशान थी बीही रहियो, शुआ खे ॾिसण लॻो, पर उहो शुआ वधंदो हिंडा पई आयो। सो डप मां वेचारी शहज़ादी बेहोश थी वई। घड़ी खन खां पोइ जॾहिं होश आयुसि, ॾिसे सुभान अल्लाह, हिकिड़ो तमामु सुहिणो कंगण संदसि भरिसां पियो चमके। शहज़ादी यकदमि कंगण खयों ऐं सिधो पंहिंजे पीउ वटि आयो। पंहिंजे पीउ बादशाह वटि आई, उनखे समूरो अहवाल ॿुधाई। पंहिंजे पीउ खे सॼो किसो ॿुधाए अंगल कई, अहिड़ो ॿियो बि कंगण मूंखे ठाराए ॾियो। शहज़ादी जो अंगल ॿुधी बादशाह वीचार में पइजी वियो, हाणे छा कयां। पंहिंजा वज़ीर अमरा घुराए उन्हनि खां अहिड़ो कंगण ॾियारे चयईं। हिकदमि अहिड़ो ॿियो बि कंगण पैदा कयो। वज़ीर ऐं अमीर कंगण ॾिसी इबरत में पइजी विया, हथ ॿधी अर्ज़ कयूं, बादशाह खे अर्ज़ कयूं, जीअंदा क़िबला, बादशाह सलामत, अहिड़ो कंगण ठाहिण इंसान ज़ात जी ताक़त खां ॿाहिरि आहे। शायदि कंहिं परिस्तान जी परी जी आहे। कई सुनार आया, पर अहिड़ो कंगण ठाहे न सघिया। उते बादशाह ॾाढो परेशान थियो त हाणे छा कयां। शहज़ादी पंहिंजे अंगल खां लहे कोन थो। शहज़ादी चयो, अहिड़ो कंगण ॾियो, न त मां पाण खे मारे छॾींदुसि। शहज़ादी कारो वेस ढके खट ऊंधी करे वेही रहियो। बादशाह जो शहज़ादी जी उहा हालत ॾिठी सो पाण खे झले न सघियो, छाकाणि ॿियो औलाद ई कोनसि, सिर्फ़ु हिकिड़ी धीउ। हिकदमि मुल्कनि में पड़ो घुमाई, जेको बि हिन जहिड़ो ॿियो कंगण आणे ॾींदो तंहिंखे शहज़ादी जो संग ऐं अधु राज ॾिनो वेंदो। उहो पड़ो ॿुधी परे परे जा जोधा जवान कई अची गॾु थिया, पर कंगण ॾिसण खां पोइ को बि हां हणी न सघियो। सभु ईअं रवाना थिया। उते बहमान नाले हिकिड़ो छोकिरो आयो जंहिं कंगण आणण जो अंजाम कयो, जंहिं ते बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। खेसि उहो कंगण घोड़ो ऐं नाणे जी ख़र्ज़ी ॾेई रवानो कयईं। हलंदे वक़्तु बेहमान बादशाह खे चयो, बादशाह खे हथ ॿधी अर्ज़ कयईं, जीअंदा क़िबला, 1 वरिया 1 साल ताणी मुंहिंजो इंतज़ारु कजो, ऐं उन अरसे में उमीद त कामयाबी सां मोटी ईंदुसि। ईअं चई सफ़र ते रवानो थियो। होरींदो हकलींदो हलंदे हलंदे कुझु ॾींहं खां पोइ बेहमान हिकिड़ी जंग में वञी पहुतो, जिते राति हिन खे पइजी वियसि। सो घोड़े तां लही घोड़े खे ॿधी हिकु वण ते चढ़ी चौधारी निहारण लॻो। परे खां हिन खे का रोशनाई ॾिसण में आई, सो सम्झई त का पर पोइ यकदमि वण तां लही घोड़े ते चढ़ी सफ़र जी शुरूआत की। उते पहुतो, छा ॾिसे मार, हिकिड़ो आदोस्ती देह आहे, जंहिं जूं लाटूं आसमान तूं लॻनि, मदसि डब ॼमी विया आहिनि ऐं संदसि अखियूं लाट जीअं पियूं ॿरनि। ही ईंदे शर्त मामा मामा करे वञी पेरनि ते किरिस। देह जे पेरनि ते किरी मामा मामा करे देह छिरक भरे उथियो। चई, जेकॾहिं मामा मामा न करी हा त सिरे जहिड़ा दाणा करे छॾिया हा। ॿुधा त तुंहिंजो हिते धीअनि जे मुल्क में अचण जो कहिड़ो कमु थियो। हिन कंगण कढी देह खे ॾेखारियो ऐं समूरी ॻाल्हि करे ॿुधाई। देह कंगण ॾिसी थधो साह खणी चयो, अबा, उहो कंगण त बकना तोश देह जी धीउ सूज़ान परी जी आहे, जंहिंजी सोज़ में मूंखे कई विरह थी विया आहिनि ऐं मथां रब ॼमी विया अथमि।
असां देब ओॾां वञण जी हाम नथा हणूं, तूं त आज़म ज़ाद आहीं, पोइ ते मोट, छो पंहिंजी जवानी तां ततू आहीं, ही पंहिंजी ॻाल्हि तां न लथो, खाइण से ॾस पुछो पुछी, दे खां उन जो ॾस पतो पुछी, जंहिं ते दे केस चयुसि, हितां हिकिड़ी मंज़िल ते मुंहिंजो वॾो भाउ वेठो अथई, उन खां तोखे पूरो ॾस मिलंदो। ईअं चई ॿिए खे हिकिड़ी टोपी ॾिनई, चई जॾहिं उहा टोपी तूं पाईंदे, जिन भूत या दे परे खां तोखे ॾिसी न सघंदो, पर तूं सभिनि खे पियो ॾिसंदे। आख़िर हिन खां मोकिलाए, हुन दे खां मोकिलाए ॿिए वञी उनजे वॾे भाउ वटि पहुतो। दे जे वॾे भाउ वटि पहुतो, ही उन खां बि साॻी तरह मामा 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 करे वञी पेरनि ते किरियो। दे जे पेरनि ते मामा मामा करे वञी किरियो। दे दां करे उथियो, चई जे मामा मामा न करी हा त सिरे जहिड़ा दाणा करे छॾी हा, पर भाणे जा शींहनि खे बि प्यारा आहिनि। हाणे हक़ीक़त कर, कीअं हिन ॾेह में आयो आहीं। जंहिं ते बहिमण यकदमि कंगन ॾियारे खे समूरी अहवाल मां वाक़िफ़ कयो। अॻे जो ॾस पुछियो, दे कंगन ॾिसी कश थी वियो, ऐं जॾहिं सामत में आयो तॾहिं हिन खे चई, अबा उहो कंगण त सोज़ान परी जी आहे, जंहिंजे सिक में सवी दे पिया सड़नि। मुंहिंजो भेणो हाल आहे, उन जे फिराक में थियो आहियां, पर जीअं त तूं मूंखे मामा मामा चयो आहे, तंहिं करे तोखे ॾस ॿुधायां थो, अॻे खटी तुंहिंजा क़िस्मत। हितां हिकु मंज़िल खां पोइ 100 कुहनि में हिकु बर आहे, जंहिं में हिकिड़ो कारो जबल आहे, जंहिं ते हिकिड़ी कांवेली रहंदी आहे, जंहिंजे वट में अहिड़ो असरु आहे जो 100 कुह ते का बि शइ हूंदी त उनखे साड़े खाक करे छॾींदी। उहा हर वक़्तु निंड पई हूंदी आहे, रुगो असुर जी उथी वट लाइ वरी सुम्हंदी आहे। तंहिं करे वड़े तां लही तुंहिंजो लंघी वञण महाल आहे, उन लाइ अडंग कटोली सूखड़ी ॾेई थो, जंहिंजे वसेली उहो सॼो सफ़र कजां। पारे पवी अॻिते वेंदे त पीली रंग जी ज़मीन ईंदी, उते पोख जे विच में वॾो तलाउ आहे। पोख जे विच में हिकिड़ो तलाउ आहे। सुज़ान परी 70 सहेलनि सां अठे ॾींहुं उन तलाउ में वेझण ईंदी आहे। उहो सॼो ॾींहुं उते वेझंदी आहे। सिज लथे जो वापसि कोई काफ़ वेंदी आहे। जॾहिं उन जे अचण जो ॾींहुं थिए, तॾहिं कंहिं बि तरह सां तलाउ जे भरिसां वञी संदसि कपिड़ा पंहिंजे कब्ज़े में कजां, सुज़ान जा कपिड़ा पंहिंजे कब्ज़े में कजां। उहो एसि ताईं उनखे न ॾिजां जेसि ताईं हिन खां हथ में पियल वेंडो न वठी। उहो ॾस ॿुधी यकदमि देह खां मोकिलाए अडंग कटोले ते चढ़ी उन पासे रवानो थियो। अची पीली ज़मीन ते लथो। उन मैदान जे ओलह तरफ़ खेसि फुलहार ॾिसण में आई। जिते वञी ॾिसे त सुभान अल्लाह, विच में हिकिड़ो तमामु सुहिणो ऐं वॾो तलाउ आहे, जंहिंजी चौधारी तरह तरह जा गुल बरंगी गुल ॿूटा बीठा आहिनि। ॿिए कुदरत जा रंग लकाव ॾिसी अची हिकिड़ी जुगटे में लिकी वेही रहियो। इंतज़ार जूं घड़ियूं ॻणण लॻो। 4 ॾींहं गुज़रिया, ओचितो तूफ़ान लॻो, जंहिं मां ही सम्झी वियो संदसि मन जी मुराद पूरी थियण वारी आहे। सो हिकदमि पहिरीं देह वारी ॾिनल टोपी पाए वेही रहियो। तूफ़ान बस थियो त मींहं जूं कणियूं पियूं। घड़ी गुज़रण खां पोइ ॾिसे त सुज़ान परी पंहिंजे 70 सहेलनि सां गॾु जवाहरनि सां जुड़ियल तख़्त ते वेठी आहे। 4 बानियूं अथसि, जेके उन तख़्त खे किनारनि तां खयूं केस उॾामंदियूं पियूं अचनि। बेमण जूं उहा हालत ॾिठी ऐं सुज़ान परी जो ठट ऐं हसन ॾिठो, सो होश खां ई निकिरी वियो। पर आख़िर पाण संभाले वेही रहियो। परियूं अचण शर्त कपिड़ा लाहे तलाउ में वेझण लॻियूं। बेमण यकदमि सुज़ान परी जी पोशाक कब्ज़े में करे तलमस्ती टोपी लाहे ज़ाहिर थी बीह रहियो। परियुनि जो आदमज़ाद खे ॾिठो, सो पंहिंजा कपिड़ा खणी भड़को ॾींदो उॾामंदियूं वियूं।
तव्हांजो फ़क़ति सूज़ान परी वञी रही जेका लाचार थी बीही रही। सा खेसि मिनतूं करण लॻी पर बेमाण चियसि पहिरियों हथ में पहिरियल वेंडो ॾे त पोइ कपिड़ा ॾींदो माई न त आउं वञा थो। उते परी लाचार थी बीही रहियो। लाचार थी वेंडो लाहे बेमण खे ॾिनई। वेंडे हथ करण खां पोइ बेमण खेसि पोशाक वापसि ॾिनी जेका पहिरें हू ॿाहिरि निकिती। खाण सुते अचण जो सबबु पुछियईं बेमण खां। हिते अचण जो सबबु पुछियईं। तंहिं ते बेमण कंगण कढी खेसि ॾेखारियो। अहिड़ी ॿी कंगण जी घुर कयईं। सूज़ान परी कंगण ॾिसी सुञातो। चयईं उहो कंगण बराबरि मुंहिंजो आहे जेको मुल्कनि जो सैर कंदे वाट ते किरी पियो हो। बाक़ी ही हिकु मुंहिंजी बांह में आहे। हाणे जे उहो वेंडो मूंखे मोटाए ॾीं त आउं तोखे ही कंगण ॾियां। बेमण खे उहा ॻाल्हि खपंदी हुई सो हो कयईं। पोइ सूज़ान परी खेसि कंगण लाइ खेसि हवाले कयो छो त वेंडे जी ॼाण करे संदसि कब्ज़े में हुई। कंगण हथ करे बेमण ॾाढो ख़ुशि थियो। खेसि वेंडो ॾेई खेसि आज़ादु करे छॾियईं। सूज़ान परी जेको वेंडो मिलियो हो सो पलक में हिन जे नज़र खां ग़ाइब थी वई। उते बेमण जो ॾिनल वक़्त में बि केतिरा ॾींहं अची रहिया हुआ। सो हिकु अॾंग टोले ते चढ़ी वतन वरियो। वाट ते जबलनि जंगलनि ऐं मुल्कनि जे मथां उॾामंदो उॾामंदो अची पंहिंजे वतन पहुतो। माण्हुनि जो बेमण खे ॾिठो सो हिकदमि अची बादशाह खे ख़बर कई। बादशाह ख़बर ॿुधी हिकदमि तख़्त ते चढ़ी अची बेमण सां मिलियो। पोइ ही ॿई कंगण बादशाह जे हवाले कयईं जंहिं करे बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। हिकदमि पंहिंजी लाडली धीउ खे वञी ॾिनई। शहज़ादी कंगण ॾिसी ॾाढी ख़ुशि थी। बादशाह पंहिंजे कौल खे पाड़ण में देर ई कान कई। ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ बेमण जी शादी पंहिंजे प्यारे लाडली धीउ सां कराए खेसि ॾाज में अधु राच ॾिनो। जंहिं खां पोइ हू सॼी उमिरि आराम करे सुम्ही रहियो। इते हिन कहाणी जी पुॼाणी थी। दोस्तो ही कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।